दरड़े के छड़े करे वनी जंगल में अल्लाह जे जिक्र जी मौज कंदो आ जेडी मल जिक्र जे मौज में अचे वींदो आ अल्लाह जो कुर्ब उन खे नसीब थींदो आ कुछ टाइम खां बाद में वो वक्त जो वजीर बादशाह के घुमाइंदो घुमाइंदो ज़हन में गाल दींदो आ बादशाह तमा फरमायो हुयो त मुझे न्याणी ला को नेक रिश्तो हुजे बादशाह मुझे ख्याल में इन जंगल में हिकड़ो नौजवान जवान भी आ गए सुनो भी आहे अल्लाह जो जिक्र करे रहो आ बादशाह सलामत अची वयो वजीर सूधो अची वयो अस्सलामु अलैकुम वालेकुम अस्सलाम बरी फकीर नौजवान पांजे जिक्र ई दरूद जे मौज में गाल्हाइण जे ला तैयार नाहे बादशाह दिसी चयो त इहो ई मुझे न्याणी जे शादी जे लायक अल्लाहु अकबर या रसूल अल्लाह जै वक्त में बादशाह ऐलान करे वजीर के चयो इहो ही मुझे न्याणी जे लायक बादशाह मोटियो वजीर मोटियो हे फकीर नौजवान पंहिंजे मौज में वजीर आयो ए नौजवान तोखे मुबारक बादशाह पंहिंजे न्याणी जो रिश्तो ॾियण ते राज़ी थी वयो आ वजीर दे निहारे उन नौजवान जेके लफ्ज़ चया ओ गोठ अच्छी मसीत लिखार जे गोठ में दहरिकीअ जे करीब वेहण वारा उन नौजवान जा लफ्ज़ बुध उन नौजवान निहारे चयो ए बादशाह हाणे बादशाह त न्याणी ॾियण ला तैयार आ पर मूंखे उन जे न्याणीअ सां शादीअ जी ज़रूरत कान्हे का वजीर चयो छरियो थियो आ छा थो चई ए घर छॾियई मिट छॾियई बच्चा छॾियई अबो अम्मा छॾियई जंहिंजे मोहब्बत में हाणे उहा तोखे मिले थी छा थो करी सोच निहारे चवण लॻो ए वजीर ए वजीर बादशाह जे न्याणीअ जे इश्क में जंगल में वेही करे पंहिंजे सुहिणे करीम रब जो जिक्र कयुनि पंहिंजे महबूब मुस्तफा ते मोहब्बत मां रोई दरूद पढ़नि त मुझे महबूब मुस्तफा निभाए ॾेखारियो मुझे बेनियाज़ रब कुर्ब करे ॾेखारियो जो उहो वक्त जो बादशाह मुडे हली पंहिंजे न्याणीअ जो रिश्तो खणी आयो आ मां भुलियल हुयुसि पर जे एतिरो टाइम पंहिंजे महबूब जे इश्क में गुज़ारिया त फर्श ते न पर अर्शन जा दीदार कया ऐ मुझा मुसलमान भा तू असा रोंदा जरूर आहियो आधी रात जो थी नफल भी पढ़दा हो रोंदा भी जरूर आहियो पर कहीं न कहीं दुनिया जे मकसद के यादो रखी करे हे कम कोन थो थे आजमाए दिस अज भी कहीं जो दुनिया जो कम न थे दुखे में दुखो वजीफो दसी से जमी सबा तो जो हे कम नौजवान कह के आजकल नौजवान के थोड़ी तिरकण घणी आ न सही वारो कयो को वजीफो दस्यो जमी सबा वजीफो नी पढ़ कफा कर रब्बुक कम यकफी कबाक फतर किफका ककमीन कान में निकल का तकर्र करन का करल कर फी कबदी तहकीम शक्शकतन कलक लुग निकल का कफा कमा भी कफा कर काफ कुर्बत हो या का को बरकान मई है की का कोबल फलका हुन के चवीस समझण में नहीं दुस पर पो चों से लिखी दे मां याद करण जे ला तैयार हां मां पढ़ण जे ला तैयार छो जे के मां चाहा तो ओहो मुखे मिली विंदो ए खुदा जा बाना ए खुदा जा बाना नंढड़ी शय जे हुसूल जे ला एदी दुखी मंजिल करण जे ला तैयार है कने मुझे मदीने वाले जे दीदार ला सौलड़ी मंजिल भी तय करे दिस त खबर पैजी तकलीफ केड़ी अकाई काने सिर्फ इन जेका दिल जी न न मुझो महबूब मदीने जो ताजदार सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम न तो खां परे आ न वरी तो जे वेझो आ याद रख जा बई जुमला गौर सा बुध जा मुझो महबूब मुस्तफा परे आई मुझो महबूब मुस्तफा वेझो भी नाहे परे उनन खां नाहे जन पंहिंजे दिल जो गांढा पो पंहिंजे महबूब सां गंढे छडे वेझो वरी उनन जे नाहे
जो वरी उन्हनि जे नाहे जन पंहिंजी दिल मुझे महबूब मुस्तफा का दूर रखिया। ऐ मुसलमान जे जमी देखड़ो उर्दू में शेर पढ़ी तो खे बड़ी वजाहत कया। न कहीं से दूर है मंजिले ना कोई करीब की बात है। अरे जिसे चाहे उसी को नवाज दे, ये दरे हबीब की बात है। जने महबूब जे तरफा कुर्ब थींदो आ, मदीनो दूर कोन हूंदो आ, मदीनो करीब थी वेंदो आ। सादन लफ्ज़न में चवा हिकड़े मिंट जे ला रात मेराज जी खे यादो रखो। मेराज जी रात कहिड़ी रात चो मेराज जी रात रहमत जी बरसात घुराइण वारी बेनियाज़ रब जी ज़ात वञण वारी रहमत लिल आलमीन जी ज़ात। जॾहिं बैतुल मुक़द्दस में मस्जिद अक़सा में मुझो मदीने जो ताजदार आयो आ। गौर कजा मुझा दोस्त मुझो मदीने जो मीर आयो आ। तमाम अंबिया अगे मौजूद हुया या कोन हुया? सोची पो जवाब दे। तमाम अंबिया मौजूद हुया या कोन हुया? तमाम अंबिया मौजूद हुया। थोड़ो अगते वध जिब्रील कैसा गॾु हो चो महबूब मुस्तफा सफा। जिब्रील कैसा गॾु हुयो? हुजूर नबी करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जे ज़ात सा चो त बुराक जी महारत जिब्रील जे हथ में आ। घोट घोड़े ते सवार जिब्रील मुझे करीम मुस्तफा सा जरा जवाब दे। तमाम अंबिया के पांजे पांजे कब्रुन में पूरे टाइम जी जान कहीं ॾिनी। जवाब दे। सोची पो जवाब दे। तमाम अंबिया पूरी दुनिया जे मुख्तलिफ ज़मीन ते पांजे पांजे मज़ारुन में मौजूद हुया। उन्हनि खे कहीं ॿुधायो त उथी अचो मुझे यार जो इस्तक़बाल कयो। अज़ीज़ान मन गाल इते पूरी नथी थे। हकीकत में इश्क जी गाल छिड़दी इतहुआ। हकीकत में राज खुलंदोई इतहुआ। जवाब मिलियो तो खे असां खे हज़रत आदम अलैहिस्सलाम खां वठी हज़रत ईसा अलैहिस्सलाम ताईं तमाम अंबिया पंहिंजे मज़ारुन में हुया। बाख़बर हुया, होशियार हुया, अल्लाह जो पैगाम ॿुधी रहा हुया। मुझे मुस्तफा जे आमद खे ॾिसी भी रहा हुया, समझी भी रहा हुया। जड़े तमाम अंबिया पंहिंजे पंहिंजे मज़ारुन मां हली करे बैतुल मुक़द्दस में पहुंची सघन था। अरे तुझो मुझो महबूब त इमामुल अंबिया। जड़े आदम अलैहिस्सलाम का वठी करे हज़रत ईसा ताईं तमाम अंबिया पंहिंजे मज़ारुन मां उथी करे बैतुल मुक़द्दस में पहुंची सघन था। चो त मुझो महबूब मुस्तफा ग़ुलामन जे दाहन करण ते भी पहुंची सके थो। चो त ॻाल्हि हिते मुकमिल न थी आहे, इतां खां शुरू थी आहे। मां इन मंज़िल ते निकिरी आयो आहियां त थोड़ो मूंखे हलण दे। अज़ीज़ा ने मन नाराज़ न थी जा। इमामुल अंबिया इमाम बनियो या न बनियो? जवाब ॾियो। इमाम बनियो। तमाम अंबिया मुक्तदी बनिया। जरा गौर त कर, निमाज़ ला मकान ते मिली या अक्सा में मिली?
जवाब दे नमाज ला मकान ते मिली या मस्जिद अक़सा में मिली। जवाब दे नमाज ला मकान ते मिली या नमाज बाद में मिली या तवज्जो कर नमाज बाद में मिली या नमाज मिलन खां अग में जेको इमाम थी इमामत कराई दो अचो उनके महबूब रब्बुल आलमीन चइबो आ। मुझे करीम मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा दीवाना परवाना शायद मां कह घणी मंजिल ते अॻिते निकिरी वयम वक्त जे हिसाब सां मूंखे फौरन मोटण घुर्जे। नबी करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जा दीवाना ॻाल्हि मोटी उते ईंदी छो त इहा ॻाल्हि निकिरी वेंदी सॼी तकरीर ख़त्म थी वेंदी। टाइम मुंहिंजो 2:30 बजे लहण हुयो मगर मुंहिंजा दोस्त अज़ीज़ अध कलाक बाक़ी अञा वधीक ॾियण जे लाइ तयार हां छो त मूंसां हितों जे दोस्तन बेचारन का मजबूरी हुई। हाणे इनके तफसील में नथा वञो। नबी करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जा दीवानो अचो इन हिकड़े जुमले खे दोहरायो दिल जे कनेक्शन मिलाइण सां खुदा भी मिलंदो आ मुस्तफ़ा भी चो खुदा भी मिलंदो आ मुस्तफ़ा भी नमाज़ुन सां रोज़न सां ज़कातुन सां हज करण सां चो त नमाज़ूं रोज़ा ज़कातूं हज त तो ते कर्ज़ ॾेई कहते को थोरो नथो करी यार मिलंदो आ त ओ जागन सां मिलंदो आ। ऐ मुझा दोस्त अजीज कदे आधी रात जो उठी करे कदे आधी रात जो उठी करे मुसल्लो विछाए करे जरा गौर कर जह मुसल्ले जी तो के कदरो कीमत जी खबर ना है। जह मुसल्ले के तू मुल्लन जी नमाज समझंदो आ जह मुसल्ले के तू मुल्लन जी मिल्कत समझंदो आ हे मुल्लन जी मिल्कत ना है रब जे आशिकन सादिकन जी मिल्कत आहे। याद रखी छड़ जा पखी के उडामण जे ला परन जो मोहताज आ जहाज के उडामण जे ला परन या पखे जी मोहताजी आ हर शय के उडामण ला मोहताजी आ। इहो ई वाहिद मुसल्लो आ जेके बिना परन जे अल्लाह हिते भी मौजूद रखंदो आ त हुते भी